अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। धरती टीवी ऐं रोज़ानी सोब पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठ ऐलानियल सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। सूबाई राजधानी समेत सिंध जे कुंड में झंग झर में सिंध जे सकाफ़त जा अंडलठी रंग झरकी पिया। मोहन जो दड़ो जी क़दीम ऐं अज़ीम सकाफ़त ते भेटा पेश। वतनवासी पारां सकाफ़त ॾियारे ते सिंध जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन। सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ सिंध जे वाहन वस्ती में तक़रीबूं मच कचहरियूं ऐं राग रिहान जूं महफ़िलूं मुनक़िद। ओताकनि शादी हालनि मैदान ऐं चौराहनि ते सकाफ़ती मेड़ाका। सकाफ़ती वेस पहिरियल रस्ते ते नौजवाननि जो गश्त। कराची जे आर्ट काउंसिल में सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां तक़रीब मुनक़िद। बदीन में शीदी एक्टिव कमेटी पारां कढियल सकाफ़ती रैली शाहनवाज़ चौक खां मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदे ऐवान सहाफ़त पहुती। शीदी कम्युनिटी से तालुक रखंदड़ नौजवान मामा छा खाइंदो शेरू ते ज़बरदस्त झूमर। लाड़काणू जी सचल कॉलोनी रिंद गोठ में मच कचहरी में मौसीकी की महफिल। जोही में कोठायल मच कचहरी में ॾात धणी समेत सियासी समाजी अगवानन ऐं शहरी जी वॾे अंग में शिरकत। नवाबशाह में सकाफ़ती रैली कढी मौसीकी की महफिल रचाई वई। ठुल में सकाफ़ती प्रोग्राम। सूफ़ी की सरजमीन कलंदर की नगरी सेवण में सकाफ़त जा गुलाब निखरी पिया। गोठ करमपुर में मच कचहरी सुगड़न अदीबन शायरन ऐं फनकारन सूबी क़ौमी निकोर गीत गाए वाह वाह कराए छॾी। धरती टीवी ऐं रोज़ानी सोब पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठ ऐलानियल सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ तालीमी इदारा सकाफ़ती रंगनि सां सिंगारजी विया। कोटड़ी के साइट मुस्लिम टाउन वाले इलाइक़े जी स्कूल में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेबलोस पेड़ पेश।
नए डेरे जे खानगी स्कूल में सिंधी रस्मन ते शादी बाबत टेबरोज पेश। नंगर पार्कर भरसा गोठ डेंसी में टेबरोज पेश करण सां गॾु राजस्थानी डांडिया रांदि ते रक़्स। शुजाबाद जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में शानदार सकाफती तकरीब मुनक़िद। गौसपुर जी बेट प्राइमरी स्कूल में कोठायल सकाफती तकरीब में ॿारनि पारां धरती के भेटा पेश। करोली जे खानगी कॉलेज में सकाफती तकरीब। सिंध अमर सां मोहब्बत जो इज़हार। दादलीगारी मीरपुर माथेलो लालू रायक ऐं मीरवा गोरचाड़ी जे तालीमी इदारनि में ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते रोशनी विधी ऐं सिंधी सकाफती गीतनि ते झुमरियूं पाए प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। Sindh is a land of mystics, Sufis, poets, and saints. The people of this land have created an inclusive and tolerant society. On this great cultural day, the United States wishes prosperity and peace to the people of Sindh and Pakistan. Sindhajo Sakafati Deharo Mubarak Hoje. I wish you all a very happy Sindh Culture Day. अमरीकी कौंसल जनरल मार्क एस्टो पारां सिंध जी सकाफती ॾियारे ते सिंध वासिन समेत पूरे पाकिस्तान जे आवाम खे वाधायूं। मुल्क में अमन ऐं खुशहाली लाइ नेक ख्वाहिशनि जो इज़हार। अगुड़े खैरपुर रियासत जो कोडी जी किलो महराणो फेज़ महल ऐं बाली जो अछो महल सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त जो अहजान बणिल। सॼो साल ॾेहे तोड़े परॾे जा सियालकोट में श्रीलंकन फैक्ट्री मैनेजर के कत्ल ऐं लाश के साड़ण जी जांच रिपोर्ट पंजाब सरकार वज़ीर आज़म इमरान खान के पेश करे छड़ी। रिपोर्ट मूजिब 112 जवाबदार गिरफ्तार थी चुका आहिनि। माण्हुनि खे भड़काईंदड़ खे बि गिरफ्तार कयो वियो आहे। मुलविस माण्हुनि जी सुञाणप कई वई। वधीक जांच लाइ अणॼातल हंधि मुंतकिल। पंजाब जे कानून वारे वज़ीर राजा बिशारत जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेई। सियालकोट ऐं भरपासे गिरजाघरनि ऐं गैर मुल्की फैक्ट्री मुलाज़िमनि जी सिक्योरिटी सख़्त कई वई। सियालकोट में तशद्दुद बैद कत्ल करे साड़ियल श्रीलंका के शहरी पेरांथा कुमारा की लाश जो पोस्टमार्टम मुकम्मल। ज़रियनि जो चवणु आहे त लाश जो घणो हिस्सो सड़ी वियो हो। पेर ऐं ॼंगुनि जूं हॾियूं हिस्सो महफ़ूज़ रहियो। सड़ण खां पोइ बची वियल हिस्सनि जूं हॾियूं भॻल हुयूं। रिपोर्ट मुकम्मल थियण बैदि परली वज़ारत श्रीलंका जे सिफ़ारतखाने सां राब्तो करे वरितो। मक़तूल मैनेजर जो मर्द अॼु श्रीलंका न्यो वेंदो। सियालकोट में श्रीलंका के शहरी फैक्ट्री मैनेजर ते कत्ल ते श्रीलंका के वज़ीर आज़म जो रद्दअमल भी साम्हूं अची वियो। महेंद्रा राजापाक्सी ट्वीट कंदे चयो आहे त पाकिस्तान में शिदत पसंद हुजूम मथां प्रियंका जी सफ़ाकाने कत्ल ते खेसि हैरत थी। संदसि दिल कत्ल थियल फैक्ट्री मैनेजर ऐं संदसि ॿारनि लाइ ॾुखारी आहे। सियालकोट में श्रीलंकन शहरी के कत्ल केस में बिन मुख्य जवाबदारन फरहान इदरीस और उस्मान रशीद समेत 120 का मानू गिरफ्तार। जवाबदारन की गिरफ्तारी लाइ पुलिस छापा सीसीटीवी फुटेज की मदद से जवाबदारन की सुञाणप जो अमल जारी। स्पेशल ब्रांच सीटीडी और पुलिस अमलदार ऑपरेशन में शामिल। दहशतगर्दी एक्ट जजन से अणढंगो वर्ताव इख्तियार न करण घुर्जे। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस गुलजार अहमद जो सेमिनार के खिताब। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस अमीर भट्टी जो चवणु आहे त पसंद जो फैसलो न करण ते अदालतुनि ते हमलो जायज़ नाहे। अपील जो हक़ मौजूद आहे। ईअं नथो थी सघे त घर जा ॿार उथी पीउ ते हमलो करे छॾनि। पीपुल्स पार्टी पंजाब के गवर्नर चौधरी सरवर की इंकशाफन ते सुप्रीम कोर्ट के पान मुरादो नोटिस वठण की अपील करे छड़ी।
खुर्शीद शाह चयो आहे त पंजाब जे गवर्नर चौधरी सरवर जा इंकशाफ संगीन आहिनि। कर्ज जी बदली पाकिस्तान जा वसीला लिखी ॾियणु ख़ौफ़नाक अमल आहे। पहिरियां कश्मीर ॾिनो वियो, हाणे पाकिस्तान ॾियणु चाहिनि पिया। स्टेट बैंक जी ख़ुद मुख्तियारी जे नाले ते कयल फ़ैसिलो उन जी कड़ी आहे। सुप्रीम कोर्ट खे हिकदमि नोटिस वठणु घुर्जे। अदालत नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर खे घुराए मुआहिदे बाबति तफ़सील चेक करे। पीडीएम इस्तीफ़ाउनि जे मामले तां हथ खणी वई। नून लीग पार्लियामेंट मां इस्तीफ़ाऊं ॾियण जी तजवीज़ तां पोइ ते हटी वई। ज़रियनि मूजिबि पीडीएम पारां हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक बिना इस्तीफ़ाउनि जो शुरू करण जो फ़ैसिलो। इत्तिहाद जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास सुभाणे तलब। सोवियत यूनियन जे में जॾहिं बि तबाही आई त मिलिट्री कुवत बि उनखे बचाए न सघी। माशी तबाही सबबि सोवियत यूनियन अॼु रूस बणिजी चुको आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़राब माशी हालतुनि सबबि पाकिस्तान खे ख़तरा पेश अची सघनि था। सॼी दुनिया में महांगाई आहे पर पाकिस्तान 3 नंबर ते आहे। सियालकोट वाक़े जे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। पंजाब यूनिवर्सिटी पारां इंटरमीडिएट जे नतीजनि में देर सबबि सिंध जे शागिर्दनि जो आरज़ी दाख़िलाऊं रद्द करण वारो मामलो। सिंध सरकार शागिर्दनि जूं दाख़िलाऊं बहाल करण लाइ तालीम वज़ारत जे वफ़ाक़ी सेक्रेटरी प्रोफेशनल ट्रेनिंग इस्लामाबाद ऐं पंजाब यूनिवर्सिटी जे इख़्तियारियुनि खे ख़त लिखी छॾियो। पंजाब यूनिवर्सिटी ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि में सिंध जे शागिर्दनि जे आरज़ी दाख़िला मुअतल करणु नाइंसाफ़ी आहे। सिंध जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। शागिर्दनि जो को बि क़सूर न आहे, उन्हनि जी दाख़िला न रोकी वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो मुतालबो। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि नेशनल स्पोर्ट्स पॉलिसी बाबति इजलास। पाकिस्तानी स्पोर्ट्स बोर्ड जे इंतज़ामी ढांचे जी नए सिर जोड़जक बाबति गौर वीचार। बोर्ड जो नओं आइनी ढांचो तयार। वज़ीर आज़म पारां मक़ामी सतह ते रांदियूं कराए नौजवाननि खे मौक़िया फ़राहम करण जी हिदायत। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी कराची मुंतक़िली लाइ 2 ॾींहनि जो राहदारी रिमांड मंज़ूर। नेब आगा सिराज खे इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में पेश कयो। सिंध असेंबली जे स्पीकर खे सूमर ॾींहुं कराची जी एहतिसाब अदालत में पेश कयो वेंदो। मुल्क में गीह दालिन ऐं चांहि जी पती समेत आम वापे जी 21 शयुनि जा अघु वधी विया। शुमारियात खाते जी जारी कयल हफ़्तेवार रिपोर्ट मूजिबि गीह 5 रुपया, दाल मुंग 3 रुपया 41 पैसा, दाल मसूर 4 रुपया 77 पैसा ऐं दाल चना 91 पैसा फ़ी किलो महांगी थी। ज़रूरत जी 11 शयुनि जे अघनि में घटिताई आई। 19 शयुनि जूं क़ीमतूं बरक़रार। नवाब शाह जी पीएमयू अस्पताल में डिपार्टमेंट ऑफ सर्जिकल इंस्टीट्यूट कैरियर यूनिट ऐं पेन सेंटर जो इफ्तिताह। सेहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू हो इफ्तिताह बाद अस्पताल जो दौरो करे मरीज़नि खे फ़राहम थींदड़ तिबी सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। सिंध हाई कोर्ट पारां गुलबर्ग में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ते कावड़ जो इज़हार। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डिप्टी डायरेक्टर खां रिपोर्ट तलब। दादू में उम्मे रुबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उम्मे रुबाब फरियादी परवेज़ चांडियो तोड़े एमपीए सरदार चांडियो, बुरहान चांडियो समेत ॿिया जवाबदार अदालत में पेश। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम।
जैकबाबाद में ठुल में रोड हादसन दौरान बजना फोत ठुल बाईपास रोड ते बिन मोटरसाइकिलन में आमू सामू टक्कर के नतीजे में 20 वरे जी नौजवान आजाद दम ॾिनो। जैकबाबाद में जमाली चेक पोस्ट वेझो बलोचिस्तान का ईंदड़ तेज रफ्तार चिमची कल्टी थी पई। फैमिली लाइन जैकबाबाद जो रहवासी फरमान सोलंकी फोत थी वियो। सुल्तानपुर में उरड़ी विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत। इलाइक़े में उरड़ी विघे फोत थियलनि जो अंग 4 थी वियो। ॻोठ फ़कीर इंदड़ में उरड़ी विघे 6 महीननि जो तवाब अली इंदड़ फोत थी वियो। साॻी ख़ानदान जा 3 ॿारड़ा अॻुवाटी उरड़ी विघे फोत थी चुका। चौथों ॿार फोत थियण ते घर में सोग। इलाइक़े में वबा सबबि ख़ौफ़ वारी सूरतहाल पकड़जी वई। कराची के इलाइक़े जमशेद टाउन की बलोचपाड़े में रेंजर्स और पुलिस की गडियल कार्रवाई। 3 जवाबदार गिरफ्तार। सरकारी यूनिफॉर्म जाली कार्ड 3 मोटरसाइकिलों और 2 पिस्तल हथ। जवाबदारन पारा पुलिस के रूप में मानून के अगवा करे फुरलुट और पैसा वठण जो एतराम। ढाका टेस्ट के 13 ॾींहं जी रांद खराब रोशनी सबब खत्म कई वई। पाकिस्तान 2 विकेटन के नुक़सान ते 161 रन्सूं ठाहे वरिती। नाज़रीन हेडलाइंस वारी थियूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक।